बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइंस। जैकबाबाजी अदालत घुटा ॾेई औरत खे क़त्ल करण जे ॾोह में ॿिनि भाइरनि खे जनम टीप ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। सेकेंड एडिशनल सेशन जज ग़ुलाम अली कनासरो जी अदालत मुस्मान नसीबा खे मामूली ॻाल्हि ते घुटा ॾेई क़त्ल करण जो ॾोह साबित थियण ते ॿिनि भाइर जवाबदारनि अब्दुल सत्तार ऐं सुल्तान पुट खंडो खे उमिरि क़ैद ऐं 3 लाख रुपया मक़तूला औरत जे वारिसनि खे मुआवज़ो ॾियण जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। ॾंड न भरण जी सूरत में जवाबदार वधीक 6 महीना कैद जी सज़ा काटींदा। 2 साल अॻु जवाबदार अब्दुल सत्तार पंहिंजे भाउ जी मदद सां पंहिंजी ज़ाल नसीबा खे घुटा ॾेई क़त्ल कयो हो। में नाज़रा हिफ़्ज़ ऐं क़ाइदे ऐं अरबी दीनियाती तालीम ॼाणे खे ॾिनी वेंदी आहे। उन्हनि वीचारनि खे अच वञ ॾाढी तकलीफ़ आहे। ऐं कई जुमा या माण्हू जेके निमाज़ ते ईंदा आहिनि उहे निमाज़ वीचारा बि घर में था पढ़नि, पाणी जे करे कोन था अची सघनि। ऐं माण्हू किनारो वठी करे जेके ज़रूरी कम गुज़रनि था पिया, त ज़ाहिर आहे घरनि जे गुज़रनि था त ईअं जहिड़ा बि थियनि था पिया। तो इन टाइम जेको असांजो DC साहिबु आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे एडमिनिस्ट्रेटर आहे, उनखे रिक्वेस्ट था कयूं पिया कि असांजी हालत ज़ाहिर खे ॾिसनि ऐं महिरबानी करे सफ़ाई जेको या सुभाणे ताईं जुमो बि आहे ऐं हिन घिटी सॼी घिटी जेको असांजो रखणु मालो सरबो आहे पोइ या त ईअं महसूसु थींदो आहे न कंहिं सियासी बेस ते को हिन खे ॼाणी वाणी को खंडरात कयो वियो हुजे, असांखे त ईअं थो महसूसु थिए पियो। छो जो बार बार राब्ते करण ते 20 ॾींहंनि में बि का सफ़ाई जो अमल न थी सघे, इन मां असांखे इहो महसूसु कयूं था पिया। ऐं हीअ जो असांजा पाड़ेसरी या दुकानदार जेकी बि आहिनि वीचारा सभु नंढा वॾा तकलीफ़ में आहिनि। असां DC साहब वटि बि वियासीं, उन जो बि अञा कोई हल न निकितो आहे। TMO सरकी साहब वटि बि माना काफ़ी असांजा पाड़ेसरी सभु गॾिजी विया आहिनि। 2 महीननि खां वठी पाणी जी हालत बि तव्हां ॾिसी सघो था, पाणी बि साओ थी वियो आहे। ऐं अचण वञण में हेॾो मदरसो बि साम्हूं तव्हां ॾिसी सघो था, निमाज़नि खे बि काफ़ी परेशानी थिए थी। वरी ज़्यादती आहे पाड़े वारनि सां, मदरसनि सां, स्कूलनि सां। 4 साल ही रहिया, अॻ में बि रहिया, 20 साल हुकूमत इन्हनि वॾेरनि जी, इन्हनि सियासतदाननि जी, जेके पंहिंजे शहर सां, पंहिंजे मोहल्ले सां, पंहिंजे गली सां सचा न आहिनि, त इहे अॻिते करे छा कंदा। असांजो बि इहो मुतालबो आहे त आला हुकाम खे और ज़िले इंतिज़ाम खे, सूबाई इंतिज़ाम खे त कुझु नोटिस वठनि। कम अज़ कम जेके ज़रूरियात आहिनि माण्हुनि जूं ज़िंदगी जूं, जीअं मोल साहिबु चयो, मदरसो आहे, स्कूल आहे, घर आहिनि, बिरादरियूं आहिनि, हिकानर गॾिजाणी आहे, वॾी ज़्यादती आहे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी या तालुके गवर्नमेंट जी, सिटी गवर्नमेंट जी, जेके असांजे हिन शहर सां ज़ुल्म करनि था पिया, बिलख़ुसूस ॾखण मोहल्लो हिन UC सां। 2-3 दफ़ा विया आहियूं असां, DC ॾे विया आहियूं, नसरुल्ला सरकी ॾे विया आहियूं, माना कोई कमु न थियो आहे असांजो, अञा ताईं पाणी बीठो आहे पाड़नि में। हेॾी दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, इन्हनि ॾे वञूं था, म्यूनसिपालिटी वारे जेके हिते वेठा आहिनि, इहे चेयरमैन हिननि जा जेको TMO वग़ैरह सरकी साहिबु आहे, DC साहिबु आहे, उन्हनि खे चई सोतली मां वारो कमु थिए थो साईं। असां हे महीने खां तक़रीबन ॿारड़ा असांजा न्याणी सियाणियूं अचनि थियूं, उहे किरी थी पइनि, पीरसन माण्हू आहिनि, उहे लंघी नथा सघनि, ॿियो कोई रस्तो ई न आहे हिते। इन्हनि खे चई असां त बेज़ार थी विया आहियूं। हाणे असां सोतली मां वारो कमु थिए थो पियो, हाणे अलाए छाजे लाइ इहो थिए थो, हिन जी हाणे असांखे काई ख़बर नथी पए। लिहाज़ा असांखे वॾी तकलीफ़ आहे। 2-3 दफ़ा अॻ में बि मीडिया वारा आया आहिनि। जैकबाबा जे फर्स्ट फैमिली लाइन पाड़े जे मौलवी फैज़ मोहम्मद डूल वारे मदरसा कासिमुल उलूम वारी घिटी जा रवासी गंदगी सबब आज़ार में पइजी विया। केतिराई भेरा शिकायतूं करण बावजूद म्यूनसिपल अमले तवज्जा न ॾिनी। नालियुनि जो गंदो पाणी मदरसे अंदरि अचण लॻो। घिटी में गंदो पाणी हुअण सबब सख़्त धप पखड़जण लॻी। मासूम ॿारड़ा औरतूं ऐं पोढ़ा रस्तो न हुअण सबब घर ताईं महदूद। नमाज़ी बि सख़्त परेशान। इलाइक़े वासियुनि पारां डेप्यूटी कमिश्नर समेत आला इख्तियारियुनि खां नोटिस वठण जी घुर। साल अॻु क़त्ल थियल डॉक्टर शबीर बिरोही जे क़त्ल में मुलविस डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जो अॻूणो सदर एडवोकेट अहमद नवाज़ पेचू हो। मक़तूल जे वारिसनि ॾांहुं ठाह लाइ मेड़मिंथ काफ़िलो वठी पहुतो। मक़तूल जे भाउ मुनीर अहमद बिरोही क़ुरान पाक ऐं चङनि मुड़सनि खे मान ॾींदे ठाह लाइ रासपो ॾेखारे छॾियो। क़त्ल में मुलविस वकील अहमद नवाज़ पेचू हो। बंगुल ज़ई बिरादरी जे सरदार कमाल ख़ान बंगुल ज़ई खां तारीख़ वठी फ़ैसिलो ॾींदो। मेड़मिंथ काफ़िले में चैम्बर ऑफ कॉमर्स जो सदर मीर अहमद अली बिरोही, समाजी अॻवान अब्दुल हई सूमरो, बाबू बिरोही ऐं ॿिया शामिल हुआ। ठुल में सेको अमलदारनि पारां लतीफ़ाबाद ऐं मदरसे मोहल्ले में बिजली जा मीटर घरनि ऐं घिटियुनि खां लाहे मेन रोड ते हणण ख़िलाफ़ रहवासियुनि ज़मीर कुरैशी, रियाज़ जमाली, ईदन ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इलाइक़े वासियुनि टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। संदन चवणु हो त सेको अमलो बिना सबब बिजली बंदि करे छॾे थो ऐं असांजे घरनि जा मीटर मोहल्लनि बजाए मेन रोड ते हणी रहिया आहिनि। बिजली बंदि हुअण सबब असांजा बीमार ॿारड़ा वधीक बीमार थी पिया आहिनि, जंहिंजी ज़ालिमनि खे का परवाह न आहे।
मटियारी में डीसी गुलाम हैदर चांडियो तालका अस्पताल मटियारी में पोलियो मुहिम जो इफ्तिताह करे छॾियो। 21 खां 24 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदड़ मुहिम में ज़िले जे 1,63,460 ॿारनि खे पोलियो जी बीमारी खां बचाव जा फोड़ा पीआरिया वेंदा, जॾहिं त 21 सेप्टेम्बर 2020 ते शुरू थींदड़ पोलियो मुहिम जे इंतज़ामनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ डेप्यूटी कमिश्नर जी सदारत हेठि हिकु आला सतही गॾिजाणी पिणु थी। मुहिम में 447 टीमूं कमु कंदियूं, जन मथां निगरानी लाइ 112 एरिया इंचार्ज मुक़ररु कया वेंदा। काज़ी अहमद भरसां यूनियन काउंसिल मोहराड़ो देह कुंडरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि ऐं आबादगारनि फसलनि ऐं घरनि मां बरसात जो पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ ताल के प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे आबादगारनि ऐं पोरियतनि हसन धारे जो, अनवर अली चांडियो, लाल बख्श धारे जो, मक़बूल चांडियो, गुलाम शबीर चांडियो ऐं ॿियनि चयो त असांजी देह महराब वाय ऐं कुंडरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि शेर खान धारे जो, सोनू खान चांडियो, अल्लाह जुड़ियो चांडियो, ॻोठ नूर मोहम्मद धारे जो, ॻोठ नंबरदार आराई, बचल कुंभर, हाजी पीरबख्श धारे जो समेत केतिरनि ई ॻोठनि में बरसात जो पानी घरनि ऐं फसलनि में हुजण करे केतिरनि ई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। चूंडियल नुमाइंदनि MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, MPA सरदार खान मोहम्मद ॾाहिरी, पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन गुलाम कादिर चांडियो ऐं कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो था कयूं त पंपिंग स्टेशन जी मरम्मत कराए असांजे घरनि ऐं फसलनि मां बरसात जो पानी नेकाल करे परेशानी ख़त्म कई वञे। सुल्तानकोट में DSP मुबारक अली मलिक जी अॻवानी में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पारां शहर जे मुख़्तलिफ़ होटलनि ऐं दुकाननि ते सर्च ऑपरेशन कयो वियो। होटल ते वेठलनि जा शनाख्ती कार्ड चेक कया विया ऐं 20 खां वधीक शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो, जन खां पुछा ॻाछा हलंदड़ आहे। खैरपुर में अवामी तहरीक पारां सिंध दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ मरकज़ी राब्ता सेक्रेटरी महरान सिंधी, एडवोकेट सरवान जतोई, ज़िले सदर डॉक्टर मदद लगारी, कामरेड गुलाम मुस्तफ़ा चांडियो, बचल शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल बैंक खां प्रेस क्लब खैरपुर ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त MQM जा दहशतगर्द ऐं उन जा साथारी PTI जा हुकुमरान हर रोज़ सिंध खे विरहाइण जा मुल्क दुश्मन ऐं सिंध दुश्मन बयान जारी कनि था। सिंध जे वजूद ते वार सिंधी अवाम कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। पीपल्स पार्टी जे हुकुमराननि कुर्सी ख़ातिर सिंध जा समूरा वसीला नीलाम करे छॾिया आहिनि। सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं धारियनि खे आबाद करण लाइ बहरिया टाउन, DHA, ज़ुल्फ़काराबाद ऐं ॿियनि रिहाइशी स्कीमनि खे ॾिनियूं आहिनि। सिंध हुकूमत हथ वठी सिंध खे ॿोड़े तबाह कयो आहे। गुज़िरियल 13 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। वाहन शाखनि सिम नालनि LBOD जूं खाटियूं रुगो कागज़नि में थियनि थियूं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।